असांखे सब ख़बर है। सिंध पब्लिक सर्विस कमीशन की भर्ती सिर्फ सियासी माण्हुनि ज़रिए थिए थी। दरख्वास्त गुज़ारनि वकीलनि जा इल्ज़ाम सही आहिनि। भर्तियुनि लाइ रेट जा ऐलान थियनि था। जस्टिस अमजद सहतो जा सिंध पब्लिक सर्विस कमीशन के म्यूनिसिपल ऑफिसरनि जी भर्तियुनि में मेरिट जी लताड़ खिलाफ़ दरख्वास्त ते ॿुधणी दौरान विवाद। सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच पब्लिक सर्विस कमीशन पारां म्यूनिसिपल ऑफिसरनि जी भर्तियुनि में मेरिट जी लताड़ खिलाफ़ दरख्वास्तुनि ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। अदालती हुकुम बावजूद कमीशन जा अमलदार अदालती हुकुम बावजूद उम्मीदवारनि जा इंटरव्यू लाइव स्ट्रीम ते हलाइण वारी नोटिफिकेशन पेश न कयो। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद में सिंध पब्लिक सर्विस कमीशन पारां म्यूनिसिपल ऑफिसरनि जी भर्तियुनि में मेरिट जी लताड़ खिलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो आहे। अमलदारनि अदालती हुकुम बावजूद उम्मीदवारनि जा इंटरव्यू लाइव स्ट्रीम ते हलाइण वारो गुज़िरियल ॾींहुं अदालत उन्हनि खे हुकुम ॾिनो उहे अहिड़ा नोटिफिकेशन पेश न करे सघिया आहिनि। कमीशन जी भर्तियुनि ते सियासी माण्हुनि ज़रिए थिए थी। असांखे सभु ख़बर आहे। दरख़्वास्त गुज़ारनि ऐं वकीलनि जो इल्ज़ाम सही आहे। सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी हर भर्तीअ जे इश्तिहार खां अॻु सिंध जे हर ॻोठ में रेट जा ऐलान थियनि था। जस्टिस अमजद सहतो अहिड़ा रिमार्क्स ॾींदे चयो आहे त उन हवाले सां सर्किट बेंच हैदराबाद में जस्टिस शमसुद्दीन अब्बासी ऐं जस्टिस अमजद सहतो ते मुश्तमिल डिवीज़नल बेंच ॿुधणी कई। ॿुधणी अॼु ॿिए ॾींहुं जेका उहा जारी हुई।